नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट में गिरफ़्तारी वारंट मुअतल कराइण जी लाइ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। ॿुधणी अधु कलाक लाइ मुलतवी। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे अपडेट की त ट्रायल कोर्ट इमरान ख़ान खे 2 भेरा हाज़िरी खां आजो कयो, उनखे अदालत में पेश करणु घुर्जे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे अदालत सां संजीदा थियो, अदालत सां मस्करी न करियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे अवां खे ॿुधो त चीफ जस्टिस सवाल कयो त छा तव्हां हल्फी बयान ॾियो था त इमरान ख़ान अदालत में पेश थियणु घुरे थो। 9 मार्च ते इमरान ख़ान खे हिन अदालत में पेश थियणो आहे। फर्दे जुर्म लाइ इमरान ख़ान खे ज़ाती तौर ते पेश थियणो पवंदो। अवां खे ॿुधायूं त ट्रायल रोके सभिनी खे खुलियल आज़ादी ॾेई नथी सघे। असांखे कानून मुताबिक़ हलणो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स आहिनि। ख़बर अवां खे ॾिनी इस्लामाबाद हाई कोर्ट में गिरफ़्तारी वारंट मुअतल करण जे लाइ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी अधु कलाक लाइ मुलतवी कई वई। ट्रायल कोर्ट इमरान ख़ान खे 2 भेरा हाज़िरी खां आजो कयो, उनखे अदालत में पेश थियणु घुर्जे। चीफ जस्टिस रिमार्क्स आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे ॿुधो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त अदालत संजीदा थियो, अदालत सां संजीदा थियो, अदालत सां मस्करी न करियो। अवां खे अपडेट कयूं त छा तव्हां हल्फी बयान ॾियो था त इमरान ख़ान अदालत में पेश थियणु घुरे थो। चीफ जस्टिस सवाल कयो आहे 9 मार्च ते इमरान ख़ान खे हिन अदालत में पेश थियणो आहे। फर्दे जुर्म लाइ इमरान ख़ान खे ज़ाती तौर पेश थियणो पवंदो। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे ट्रायल रोके सभिनी खे दलील आज़ादी ॾेई नथी सघिजे। असांखे कानून मुताबिक़ हलणो पवंदो। चीफ जस्टिस चयो आहे अवां खे अपडेट कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट में गिरफ़्तारी वारंट मुअतल करण लाइ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अधु कलाक लाइ ॿुधणी मुलतवी कई वई आहे। ॿुधणी अधु कलाक लाइ मुलतवी कई वई। अवां खे अपडेट कयूं पिया। ट्रायल कोर्ट इमरान ख़ान खे 2 भेरा हाज़िरी खां आजो कयो, उनखे अदालत में पेश थियणु घुर्जे। चीफ जस्टिस रिमार्क्स चीफ जस्टिस जो इहो बि चवणु आहे त अदालत सां संजीदा थियो। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ जे रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, अपडेट कजो। बिल्कुलु, इस्लामाबाद हाई कोर्ट अधु कलाक जे लाइ इमरान ख़ान जे वकीलनि खे इहा हिदायत कई, मुशावरत जी हिदायत कई हुई ऐं अधु कलाक खां पोइ ॿीहर ॿुधणी जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे। ज़रीन चवण त इमरान ख़ान पंहिंजे वकीलनि खे हिदायत कई आहे त अदालत मां 4 हफ़्तनि जो वक़्तु वरितो वञे। हींअर जीअं ॿुधणी शुरू थी आहे त अदालत जो चवणु आहे, यानी चीफ जस्टिस आमिर फारूक जेको हिन केस जी ॿुधणी करे रहियो आहे, हुन जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हां इमरान ख़ान जी पेशी जे हवाले सां ॿुधाए नथा सघो त पोइ सेशन कोर्ट खे हिदायत करियूं था त इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई शुरू करे। 4 हफ़्ता जेके आहिनि उन इहा कार्रवाई करण में पूरा थी वेंदा। अदालत जो इहो पिणु चवणो हो वक़्फ़े खां अॻु में त इमरान ख़ान खे फर्द जुर्म जे लाइ पाण पेश थियणो पवंदो। केस जेको सो रोके सभिनी खे खुली छुटी नथी ॾेई सघिजे। असांखे कानून ते हलणो आहे। जेकॾहिं 2 महीननि जो अव्हां खे वक़्तु ॾियां त ॿी के जेका धुर ईंदी उनखे 2 महीननि जो वक़्तु ॾियणो पवंदो। उन मौक़े ते इमरान ख़ान जे वकील जो चवणो त सिक्योरिटी जा ख़तरा आहिनि, उनजे करे इमरान ख़ान पेश नथो थी सघे। जंहिं ते अदालत जो चवणो त असांखे रोज़ हिक ते ख़त मिलनि था, धमकियूं मिलनि थियूं, छा असां अदालत बंदि करे छॾियूं। इमरान ख़ान 9 मार्च ते पेश थियण जी जेको सो उनखे हाई कोर्ट में पेश थियणो आहे त उहो सेशन कोर्ट में पेश थी वञे। हिन वक़्तु चीफ जस्टिस चवणो आहे त लॻे नथो त इमरान ख़ान जेको 9 तारीख़ ते हाई कोर्ट में पेश थींदो। जेकॾहिं इहा ई सूरत हाल आहे त पोइ अदालत कंहिं न कंहिं फ़ैसिले ते जेको सो उहो पहुचंदी। हिन वक़्तु ॿुधणी जारी आहे। एडवोकेट जनरल इस्लाम चवणु आहे त इमरान ख़ान असुल में अदालत में पेश थियण ई नथो चाहे। हू सेशन कोर्ट में अचण ई नथो चाहे। कोर्ट खे फर्द जुर्म लाइ घुरायो आहे। जंहिं ते अदालत जो चवणो आहे त इन मामले ते असीं ॾिसी था वठूं। बाज़ाब्ता तौर ते इमरान ख़ान जे वकीलनि जेको सो उहो अञा अदालत खे जवाबु न आहे ॾिनो, पर अदालत जो चवणु आहे त सिस्टम सां जेको सो मज़ाक करणु बंदि करियो। फर्द जुर्म जे लाइ इमरान ख़ान खे अचिणो पवंदो ऐं सेशन कोर्ट जेके वारंट जारी कया आहिनि उहो पेशी खे यकीनी बनाइण लाइ वारंट जारी कया आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंबर।